बादशाह जे ॻोठ में हिकु पोड़ी रहंदी हुई ऐं उन जा 3 पुट हुआ। हिकु चकर माण्हू चवण लॻा उन पोड़ी खे, चवण लॻा त ॾे ख़बर पोड़ी, तुंहिंजा 3 पुट नौजवान, तॾहिं बि तूं धंधो करे पई, तूं कमाए पई ऐं न ई तुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं तुंहिंजा 3 पुट नौजवान आहिनि, हिन खे किथे कम ते मोकिली ऐं हिन खे चवे नथी को कमकार कनि। त हाणे पोड़ी चवण लॻी त अबा मूं त जाम चयो हिननि खे, पर इहे निभागा कमु कनि ई कोन था, कंहिं पासे कोन्हे, कमु त हिननि खां ठुप थिए ई कोन थो, पर हाणे आऊं छा करियां, जेसिदो मुंहं में साह आहे कमकार करियां पई ऐं हिननि खे खारायां पई। कॾहिं न कॾहिं मन कमु कनि सुधरी वञनि, पर लॻे त मूंखे कोन थो, पर हाणे मुंहिंजी हयाती जेसिताईं आहे पिया मुंहिंजो खाइनि पीअनि। त हाणे उहे माण्हू चवण लॻा त पोड़ी हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, तुंहिंजा 3 पुट नौजवान, असांखे त इहो सही नथो लॻे, तुंहिंजा 3 पुट नौजवान हूंदे सूंदे बि तूं सूरनि में आहीं। हाणे उहे माण्हुनि इन पोड़ी खे एतिरो कुझु चयो। ख़ैर पोड़ी जॾहिं इहो माण्हू चयो उन पोड़ी खे, त पोड़ी सोचियो त वाक़ई माण्हू चवनि पिया, ताना मेणा ॾियनि पिया। हाणे उहा पोड़ी उतां आई, हाणे हिन जा 3 पुट उन घर में वेठा हुजनि, पोड़ी जे घर में। त हाणे पोड़ी चवण लॻी पंहिंजे 3 पुटनि खे त अबा तव्हां को कमकार करियो, मूंखे माण्हुनि मेणनि ताननि सां मुंहुं भञी छॾियो आहे। माण्हू चवनि था त तुंहिंजा 3 नौजवान पुट वेठा आहिनि ऐं पोइ बि तूं कमाए पई, उन्हनि खे खाराए पई, इहो मूंखे मुनासिबु नथो लॻे, मूंखे ॾाढो ॾुखियो लॻो। अव्हांखे मूं काफ़ी सम्झायो आहे, को धंधोदारी करियो, को किथे वञी कमायो, खणी मूंखे न खारायो, पर ज़िंदगी में अहिड़ो करियो जो सुभाणे अव्हांखे कमु अची वञे। आउं त मुंहिंजी हयाती वेंदसि गुज़ारे, अमीं सुभाणे कीअं कंदो। त हाणे उहो 3 पुट चवण लॻा उन पोड़ी खे त भला पोइ असीं कहिड़ो कमु करियूं, असांखां को कमुकार थिए ई कोन थो। त हाणे पोड़ी चवण लॻी त हिकिड़ी अव्हांखे सलाह ॾियां थी, अमीं कुझु निकिरो ॿाहिरि, कुझु वञो, कुझु रुलो, कुझु फिरो, अव्हांखे दुनिया जी ख़बर पइजी वेंदी, धिका जॾहिं खाईंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। मूं वटि कुझु पैसा आहिनि जेको मूं मुंहिंजी ज़िंदगी में गॾु करे रखिया आहिनि, उहे अव्हां टिनी खे ॾियां थी, विरायो, उन वञा बि वञी को कारोबार करियो, को धंधो करियो ऐं कमाए ऐं पोइ वरी अचो मूं वटि मूंखे ॾिजो। त हाणे उहे 2 पुट चवण लॻा उन पोड़ी खे त भले ठीकु आहे, तूं इहे पैसा असांखे ॾे, असीं वञूं था कारोबार करण जे लाइ। त हाणे ख़ैरनि जो पोड़ी वटि हुजनि 150 रुपया। हाणे उन टाइम में 150 रुपया वॾी ॻाल्हि हुई, माना वॾी रक़म हुई। हाणे पोड़ी वटि 150 रुपया हुआ। पोड़ी छा कयो, उन टिनी पुटनि खे, हिकिड़े खे 50, ॿिए खे 50, टे खे 50, टिनी खे जेको आहे सो उहे पैसा 150 रुपया विराए ॾिना। ऐं पोड़ी उन टिनी पुटनि खे चवण लॻी त हाणे मूं अव्हां टिनी खे इहा 50-50 रुपया ॾिनी आहे, हाणे हर को वञी इन्हनि मज़ा पंहिंजो कारोबार करे ऐं जेको बि तव्हांखे कारोबार सही लॻे वञी धंधो करियो ऐं पोइ वरी अचिजो कमाए उन मज़ा ऐं मूंखे ॾिजो। मूंखे खणी ॾियो न ॾियो, पर पंहिंजो कमु त वञी हलायो, कारोबार करियो। हाणे उहे 2 टोटी पुट चवण लॻा उन पोड़ी खे त भले ठीकु आहे, असीं वञूं था हिन ॻोठ में, हिते कारोबार वग़ैरह नथा करियूं ऐं वञूं था कंहिं ॿिए पासे। त पोड़ी चवण लॻी त भले अव्हांजी मर्ज़ी आहे, जेॾां आयो ओॾां वञो, पर कमुकार को धंधो वञी करियो। हाणे उहे 2 सपूत पुट उन पोड़ी जा निभागा उन पोड़ी खां मोकिलाए ऐं निकिता कम जे हवाले सां। ऐं होॾां उन बादशाह जी धीउ शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे। हाणे उहा निकिती पंहिंजी दासी सां गॾु, जेको बादशाह जे महल जे अॻियां तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत सुठो बाग़ हुजे। शहज़ादी उन दासी सां गॾु निकिती घुमण फिरण जे लाइ। हाणे दासी ऐं शहज़ादियूं ॿई उन बाग़ में घुमनि पियूं फिरनि पियूं, हिते जा नज़ारा हुते जा नज़ारा, पखी पखण, उन में जानवर वग़ैरह ई हू बादशाह जा रखियल हुजनि। हाणे घुमे पई फिरे पई, तमामु बाग़ वॾो हुजे, बाग़ीचो पार्क जंहिंखे चवनि। हाणे उहो तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन हुजे। दासी ऐं उहा शहज़ादी ॿई घुमनि पियूं। हाणे एतिरी देरि में जो उन वण ते हिकिड़ो तमामु वॾो बांस वेठल हुजे। हाणे हिकिड़ो बांस वेठल हुजे उन वण ते। हाणे उहा दासी उहा शहज़ादी ॿई ॼणियूं उते घुमनि फिरनि पियूं। हाणे बांस छा कयो, मौक़े जो फ़ाइदो वठंदे, तमामु वॾो बांस हो। हाणे उहो उतां उन वण तां उॾरियो, उॾरी ऐं सिधो अची उन शहज़ादी खे पंहिंजे चंबे में झले ऐं खणी थियो रवानो। हाणे बांस उन शहज़ादी खे खणी थियो रवानो, त इते दासी ॾिठो त घोड़ा घोड़ा करणु लॻी ऐं चवणु लॻी त बांस शहज़ादी खे खणी वियो ॾे, बांस शहज़ादी खे खणी वियो। हाणे अची घोड़ा घोड़ा करणु लॻी। हाणे हुनजो को वस न हलियो बांस खे जो कुझु करे। हाणे उतां डोड़ंदी डोड़ंदी सिधो आई बादशाह जी दरबार में ऐं
घोड़ा घोड़ा करण लॻी त हिते बादशाह चवणु लॻो उन दासी खे त तोखे छा थियो आहे, ख़ैर तोसां? त हिते उहा दासी चवणु लॻी त बादशाह सलामत ज़ुल्म थी वियो, शहज़ादी खे बांस खणी वियो। त बादशाह चवणु लॻो उन दासी खे त चवें छा पई, शहज़ादी खे बांस खणी वियो? ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। त दासी चवणु लॻी त शहज़ादी मूंखे चयो त पाण ॿई ॼणियूं हलूं था बाग़ में घुमण जे लाइ, ऐं असां ॿिन्हिनि ॼणनि जेको आहे सो उन बाग़ में घुमियासीं पिए फिरियासीं पिए त एतिरी देरि में हिकिड़ो बांस आयो, शहज़ादी खे जव ॾेई खणी हलियो। मूं घणी वस हीला कया पर आऊं औरत ज़ात मूंखां कुझु न थियो, ऐं उहो बांस उन शहज़ादी पाण वारी खे खणी वियो। त हिते बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे इन्हनि खे त देरि न करियो, यकदमि वञो, इहो बांस किथे परे न निकिरी वियो हूंदो, वञी इन खे झलियो ऐं मुंहिंजी शहज़ादी खे छॾाए अचो। हाणे उहे सिपाही वग़ैरह घोड़ा काए हेॾां होॾां सभु निकिता उन बांस जी तरफ़, पर बांस हिननि खे ॾिसण में ई न आयो। हाणे सुबुह खां वठी हणंदे कुटंदे झर झंग हेॾां होॾां ॻोल्हींदे, पर बांस जो न अतो न पतो, बांस ख़बर न आहे किॾां वियो हलियो, बांस न मिलियो। हाणे अची सुबुह खां वठी शाम थी वई, वञी राति वारो टाइम मुंहुंदारो अची थियो। हाणे उहे सिपाही वग़ैरह सभु जेके हुआसीं वरी ऐं बादशाह जे महल में आया। त बादशाह हिते परेशान वेठो हुजे, ऐं बादशाह चवणु लॻो उन सिपाहियुनि खे त ॾियो ख़बर, मुंहिंजी शहज़ादी खे वठी आयो न, बांस लधो न छा? त हिते सिपाही चवणु लॻा त बादशाह सलामत असां पंहिंजे हिसाब सां कोशिशि पूरी कईसीं, पर असांखे उहो बांस न मिलियो, न ई शहज़ादी मिली। झर झंग सॼो इलाइक़ो हर जॻह ते असीं रुलियासीं, पर असांखे शहज़ादी न मिली। हाणे बादशाह माॻे वेतर परेशान थी वियो ऐं चवणु लॻो त आख़िर इहो बांस मुंहिंजी धीउ शहज़ादी खे खणी किॾां वियो, छो नथो मिले? हाणे खैरनि जो ॿिए ॾींहुं वरी उहो बादशाह उहे सिपाही वरी निकिता। बादशाह त हाणे धीउ शहज़ादी खॼी वई हुजे, बादशाह खे न सुख न चैन। हाणे बादशाह उहे सिपाही वज़ीर सभु निकिता हिते हुते ॻोठनि में, झर झुंग हर शइ माना हर हंधि माना वञी जेको सो रुलिया, पर हिननि खे शहज़ादी न मिली। बादशाह सोचणु लॻो त शहज़ादी किॾां वई, ज़मीन में वई, आसमान ते वई, किॾां वई? आख़िर सॼो इलाइक़ो सॼो पट सॼी बादशाही मूं हई आहे, पर मुंहिंजी धीउ शहज़ादी मिले ई नथी। आख़िर किॾां वई, छा थियो, ऐं बांस किॾां खणी वियो उनखे? हाणे बादशाह वीचारो परेशान, कुझु न थियो। वापसी पंहिंजे महल में वरी आयो, परेशान रहणु लॻो। हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, 3 ॾींहं, 4 ॾींहं अची हफ़्तो थी वियो, पर शहज़ादी जो न अतो न पतो। हाणे होॾां खैरनि जो उहे पोड़ी जा 2 पुट कमाए ऐं वापसी वरी आया उन बादशाह जे ॻोठ में, उन पंहिंजे संदसि घर में जिते पोड़ी रहंदी हुई, पंहिंजे घर में वापसी वरी आया 2 पुट। त हाणे पोड़ी ॾिठो पंहिंजे 2 पुटनि खे त ॾाढी ख़ुशि थी, चवणु लॻी त अवी वरी आयो, कुझु कमाए आयो या ख़ाली वरी आयो? ऐं उन मज़ा हिकिड़े पुट वटि ॻिज हुजे, उन ॻिज खे खणी आयो। पोड़ी ॾिठो ऐं हैरान थी वई, चवणु लॻी त ही 2 आहिनि वॾा निभागा, कयो त हिननि कुझु ई कोन्हे, हिननि वटि आहे त का शइ कोन, हिननि त छा कमायो हूंदो? पर पोइ बि पुछा थी करियां। पोड़ी खे पंहिंजे 2 पुटनि जी सिक ॿार बि लॻी, 2 खे भाकुर वग़ैरह बि पातो। पोइ अची खट ते विहारे ऐं पुछा करणु लॻी त हाणे ॾियो ख़बर, मूं अव्हांखे पैसा ॾिना हुआ, इन मज़ा को अव्हां कुझु कयो या न? त हाणे उहे 2 पुट चवणु लॻा त हा बिल्कुलु, तो जेके पैसा असांखे ॾिना उहे असां पंहिंजे कम में आणिया, ऐं असां कम जहिड़ियूं शयूं हथु कयूं आहिनि, असांखे कम जहिड़ियूं शयूं मिलियूं आहिनि। पोड़ी चवणु लॻी त अव्हांखे कम जहिड़ियूं शयूं मिलियूं आहिनि, ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई, कहिड़ी शइ अव्हांखे मिली आहे? त हाणे हिन मज़ा हिकिड़ो पुटु चवणु लॻो त ही ॾिस शीशो। त पोड़ी चवणु लॻी त हा बिल्कुलु शीशो। त हाणे उहो छोकिरो चवणु लॻो, उन पोड़ी जो पुटु चवणु लॻो त ही शीशो कम जो आहे, हिन मंझि जेका शइ आहे ॾिसी सघिजे थी, केर बि किथे हुजे उनजी ख़बर पइजी सघे थी, ही शीशो कम जहिड़ो आहे, हिन खे आउं हुकुम कंदसि त हीअ हर शइ ॾेखारींदो, खणी केरु किथे बि हुजे। त हाणे पोड़ी चवणु लॻी त सही आहे, इहो बि सुठो कमु आहे, कंहिंजी ख़बर पइजी वेंदी। ऐं ॿिए पुट खां पुछा करणु लॻी त तो छा कमायो, छा आंदई? त हाणे उहो ॿियो पुटु चवणु लॻो त ही ॾिस मूं कड़ो आंदो आहे, तमामु कम जहिड़ी शइ आहे। त पोड़ी चवणु लॻी उन खे त ही कड़ो कहिड़े कम जो आहे? त हाणे उहो पुटु पोड़ी जो चवणु लॻो त ही कड़ो जेको आहे सो मुंहिंजे हुकुम सां हले थो, हिन खे माण्हू बांह में पाईंदो त यकदमि ग़ाइबु थी वेंदो, ही कम जहिड़ी शइ आहे, हिन खे हथ मंझां बांह मंझां लाहींदो त वरी पंहिंजे असुली रूप उन साॻी हालत में अची वेंदो, ही उन कम जे लाइ।
त पोड़ी चवणु लॻी त सही आहे, इहो बि कमु जहिड़ी शइ आहे। त हाणे टे खां पुछा करणु लॻी पोड़ी त तूं भला छा खणी आएं, छा कयई, हिन गिज खे वठी आयो आहीं, हीअ गिज कहिड़े कम जी आहे। ऐं टई अॻे सूरनि में वरी गिज खे वठी आया आहियो। त हाणे उहो चवणु लॻो, जेको टियों पुटु हो पोड़ी जो, उहो चवणु लॻो त हीअ गिज तमामु कमु जहिड़ी शइ आहे, हिन ते चढ़ी जिथे आयो उते सफ़रु करे सघिजे थो, हीअ तमामु सुठी शइ आहे, जेतिरा बि हिन ते वेहो अमी वेही सघो था, ऐं अलाए किथे किथे हीअ अव्हांखे घुमाए फिराए ईंदी, हीअ मुंहिंजो चयो मञे थी। त पोड़ी चवणु लॻी त सही आहे। हाणे नेठि पोड़ी टिनी पुटनि खे चवणु लॻी त इहे कमु जहिड़ियूं शयूं तव्हां वटि आहिनि, पर अव्हां उहो कमु न कयो जेको तव्हांखे कमु अचे। हाणे हीअ त जॾहिं ज़रूरत पवंदी तॾहिं कमु ईंदो, पर रोज़मर्रा में अहिड़ी शइ करे अचो आहे जेको तव्हांखे रोज़मर्रा जे हिसाब सां कमु ॾे आहे। त हाणे उहे टई पुट चवणु लॻा त हाणे असां जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां इहे शयूं कमायूं आहिनि, असांखे मिलियूं आहिनि, बाक़ी ॿियो असां अहिड़ो कुझु रोज़मर्रा जे हिसाब सां न कमायो। त पोड़ी चवणु लॻी त चलो सही आहे, बहरहाल इहो बि कमु अमी ज़िंदगी में कुझु कयो त सुठो कयो, बहरहाल इहो बि करे त आयो, वरी पंहिंजे हिसाब सां धंधो धाड़ी कजो, कमाइजो कुझु, जीअं अव्हांजो जान को वक़्तु को सफ़रु तव्हांजो सुठो हली सघे। त हाणे उहे टई पुट चवणु लॻा उन पोड़ी खे त भले ठीकु आहे, कंदासीं वरी बि को रोज़गारु, को अलाह ॾींदो कमुकारु कंदासीं, फ़िलहालु हीअ टे शयूं असां कमायूं आहिनि। पोड़ी चवणु लॻी त चलो सही आहे। हाणे पोड़ी उन्हनि खे मानी खाधो वग़ैरह ॾिनूं, हुननि खाधो। हाणे उहे टई जेको आहे सो पुट पोड़ी जा सुम्ही रहिया ख़ैरनि जो। ऐं ॿिए ॾींहुं होॾां बादशाह परेशान हुजे, जॾहिं सुबुह अची थियो त हाणे वज़ीर आयो बादशाह वटि ऐं चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हां सफ़ा परेशान लॻा पिया आहियो। त बादशाह चवणु लॻो त हाओ वज़ीर, परेशान आहियां बिल्कुलु, छो जो काफ़ी टाइम थी वियो आहे, मुंहिंजी धीउ शहज़ादी जो न अतो न पतो, मूं झर झंग हर हंधि रुलियो आहियां, मुंहिंजी शहज़ादी धीउ मूंखे मिले ई नथी, ख़बर न आहे केॾांहुं वई हली। त वज़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, भला पंहिंजे ॻोठ पंहिंजे राज में पड़ो हलायूं, का पंहिंजी धीउ शहज़ादी को हथु करे ॾे, किथां ॻोल्हे अचे, पाण उनखे जेको आहे सो काफ़ी सारो इनाम ॾींदासीं, जेका हू चवंदा त उन्हनि खे इहा हर शइ ॾींदासीं। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त भले ठीकु आहे, वञी ॻोठ पंहिंजे राज में पड़ो हला, मन को अहिड़ो हुजे जेको मुंहिंजी धीउ शहज़ादी खे ॻोल्हे आणे ॾे, भला ईअं ई कर। त हाणे नेठि वज़ीर आयो उन ॻोठ में, उहो पड़ो वग़ैरह हलाइणु लॻो ऐं चवणु लॻो त जेको बि बादशाह जी धीउ शहज़ादी खे ॻोल्हे आणे ॾींदो, उनखे जेको पंहिंजे मुंहं सां पंहिंजे वात सां जेको आहे रक़म चवंदो, इनाम चवंदो, उन्हनि खे उहो इनाम मिलंदो। त हाणे हिते हुते सॼे ॻोठ में इहो पड़ो हलायो। त हाणे हिते उहा टिनी पुटनि जी जेका माउ हुई उहा पोड़ी, उन बि को इहो ॿुधो। हाणे ख़ैरनि जो उहा पोड़ी उन वज़ीर जो इहो पड़ो जेको हो बादशाह वारो, इहो उन ॿुधो ऐं उहा संदसि पंहिंजे घरु आई ऐं चवणु लॻी उन टिनी पुटनि खे त भला ॾियो ख़बर, इहे टे शयूं जेके आंदियूं आहिनि, भला इहे पंहिंजे कम में आणियो भला। त हाणे उहो टई पुट जेको आहे सो उन पोड़ी खां पुछा करणु लॻा त अमां कहिड़े कम में आणूं, असांखे ॿुधा कहिड़ो कमु आहे। त हिते उन पोड़ी सॼी हक़ीक़त करे उन वज़ीर वारी उन बादशाह जेको पड़ो हलायो, सॼी हक़ीक़त करे पंहिंजे टिनी पुटनि खे ॿुधाई। चवणु लॻी त ही ॻाल्हि आहे। त हाणे हिते जेको छोकिरो पोड़ी जो पुटु हो जेको चवणु लॻो त हाणे ख़बर पइजी वेंदी नी शहज़ादी जी, त शहज़ादी किथे आहे, मूं वटि हीउ जादुई शीशो आहे, जेको हीउ शीशो मूं वटि मौजूदु आहे, हिन में हर शइ जी ख़बर पवे थी, हिन में ख़बर पइजी वेंदी, हिन शीशे खां हुकम करियां थो त इहा शहज़ादी किथे आहे, ख़बर पइजी वेंदी। त पोड़ी चवणु लॻी त हा बिल्कुलु। त हाणे नेठि उन पोड़ी वारे पुटु जेको आहे उन शीशे में उन शहज़ादी जे बारे में ख़बरचार वरिती, त ॾिसे त उहा शहज़ादी कंहिं अहिड़ी जॻह ते हुजे जेको तमामु परे हुजे, जेको दरिया जे विच, समुंड जे दरिया या समुंड चइजे, पाणी हुजे चौधारी, उन जेका विच में अहिड़ी जॻह हुजे जेको उहा शहज़ादी उते हिकिड़े देव वटि क़ैद थी पई हुजे, हिकिड़ो वॾो पिंजरो हुजे, उन में उहा शहज़ादी क़ैद थी पई हुजे ऐं पासे में देव हुजे, ऐं देव शहज़ादी खे चवे पियो त आउं तोखे हुतां खणी आयो आहियां, तूं मूंखे पसंदि आहे, तोसां शादी कंदसि। ऐं शहज़ादी उते उन देव खे इनकार पई करे। त हाणे उहो पोड़ी जो पुटु चवणु लॻो त हीअ हक़ीक़त आहे, शहज़ादी खे त देव खणी वियो आहे, फलाणी जॻह ते जेको आहे सो हिन खे क़ैद करे वेठो आहे। त हाणे पोड़ी चवणु लॻी त पोइ वारो करियो इहे टे शयूं अवांजूं जेके आहिनि कमु अची वञनि, ख़बर पइजी वई आहे शहज़ादी जी, हाणे इहा बादशाह जी धीउ शहज़ादी आज़ादु कराए ॾियो। त हाणे उहे टई पुट चवणु लॻा त भले ठीकु आहे, असीं कोशिशि करियूं था उन देव खां इहा शहज़ादी
आज़ादु कराए ऐं बादशाह खे ॾींदासीं। त हाणे उहे टिनी पुटनि जेको पोड़ी जा हुआ उन्हनि सलाह कई, चवणु लॻा त हाणे कुझु न कुझु कजे। त हाणे नेठि नंढ इहा गिज बि हुई जेको खणियो ऐं जेको पुॼाईंदी हुई। त हाणे जंहिं वटि जेको कड़ो हो जंहिंमें ग़ाइबु थियो वेंदो उहो चवणु लॻो त चलो ठीकु आहे आऊं वञा थो ऐं आऊं ग़ाइबु थियो वञा थो उते वेंदसि, हीउ मुंहिंजे हुकुम ते हीउ कड़ो हले थो, ऐं वेंदसि उते उन शहज़ादी खे आज़ादु कराए ईंदसि। त हाणे उहो चवणु लॻा त भले ठीकु आहे, इन शीशे सां ख़बर पइजी वई आहे ऐं कड़ो तो वटि मौजूदु आहे, तूं वञु, ऐं मुंहिंजी गिज खे चवां थो इन गिज ते चढ़ी वञु, उन जॻह ते वञु ऐं उतां शहज़ादी खे आज़ादु कराए आ। त हिते टिनिनि जेको आहे पाण में सलाह करे ऐं जंहिं वटि कड़ो हो उन पोड़ी जा जेका पुट टे हुआ जेके उन मंझां हिकिड़े वटि कड़ो हो जंहिं मंझां उहो पाए ग़ाइबु थियो वेंदो हो, उहो चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे उन गिज खे चयो जेको संदसि उन जो भाउ हो त गिज जेको आहे सो उन पोड़ी जे पुट खे खयो। गिज उहा उॾंदे उॾंदे छो त चौधारी पाणी हो, ॿियो त को रस्तो वग़ैरह हो कोन, गिज खणी उनखे उन जॻह ते पुॼायो। हाणे हिते उहा गिज तां उहो लथो पोड़ी जो पुटु। हाणे उहो पोड़ी जो पुटु गिज खे चवणु लॻो त हाणे हिते हिते वेठी हुजिजी, ऐं शहज़ादी खे आज़ादु करायो, वापसी अचां थो हिते ऐं पोइ असांखे खणी हलिजां। त हाणे उहा गिज चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे उहो आहिस्ते आहिस्ते लिकंदो छिपंदो पोड़ी वारो पुटु ॾिसे त उहा शहज़ादी उते क़ैद हुजे ऐं देव ॾिसण में न अचे। त हाणे पोड़ी वारो पुटु चवणु लॻो त हाणे देव ॾिसिजे कोन थो, शहज़ादी त हिते क़ैद लॻी पई आहे पिंजरे में। त हाणे हुन छा कयो जो उहो कड़ो पातई ऐं ग़ाइबु थी वियो। ग़ाइबु पर बहरहाल आहिस्ते आहिस्ते आयो पिए। त हाणे शहज़ादी आवाज़ु न ॿुधे, किथे इहो आवाज़ु हलण जो जेको आहे सो देव न ॿुधी वठे। हाणे अचे पियो ॾिसे त देव सुतो पियो हुजे पासे में। त हाणे उहो पोड़ी वारो पुटु चवणु लॻो त देव सुतो पियो आहे, हाणे वञा थो इन शहज़ादी खे आज़ादु थो करियां ऐं पोइ जेको आहे सो इन शहज़ादी खे वठंदे गिज ते चाढ़े ऐं भॼियो थो वञा हितां। हाणे आयो आहिस्ते आहिस्ते शहज़ादी जे पासे में, जिते शहज़ादी क़ैद हुजे, शहज़ादी सां ॻाल्हाइणु लॻो। त शहज़ादी हैरान थी वई, चवणु लॻी त आहे केरु, ॾिसण में का शइ कोन थी अचे ऐं केरु पियो ॻाल्हाए। त हाणे पोड़ी वारो पुटु चवणु लॻो त आउं फिलाणो आहियां, तोखे आज़ादु करणु आयो आहियां, फ़िलहालु आउं हींअर ग़ाइबु आहियां, तूं इहो मूंखे ॾस ॾे त इहो पिंजरो किथां खुलंदो त इन खे आउं खोलियां। त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त ठीकु आहे, तूं मूंखे आज़ादु करणु आयो आहीं, काफ़ी टाइम खां हिन देव वटि आउं क़ैद आहियां, देव मूंसां शादी थो करणु चाहे ऐं आउं हुन सां शादी नथी करियां, मूंखे हितां आज़ादु कराए हल। पर हाणे हीउ पिंजरो खुलंदो तॾहिं जॾहिं इहो देव जी ॻिची में जेको हार आहे, इन में जेको मोती लॻो पियो, इहो मोती खणी अची इन पिंजरे में हिते हण त पिंजरो खुली वेंदो। त हाणे एसिदो आवाज़ु थियो उन शहज़ादी जो ऐं उन पोड़ी जे पुट जो। त देव जागी वियो। देव चवणु लॻो त केरु पियो ॻाल्हाए, हिते केरु आयो आहे। हाणे देव आयो उन शहज़ादी वटि। शहज़ादी चवणु लॻो तूं कंहिंसां बि ॻाल्हाए, ॿियो केरु आहे हिते। त शहज़ादी चवणु लॻी त हिते केरु बि कोन्हे, आउं सिर्फ़ु अकेली आहियां। हाणे उहो देव हिते होते ॾिसणु लॻो त हुजे केरु बि न। वरी देव आयो, सुम्ही रहियो। देव खे अची वई निंड। हाणे पोड़ी वारे पुटु छा कयो, आयो आहिस्ते आहिस्ते कंदे उन देव जी ॻिची मंझां उहो हार खोली ऐं उहो मोती खणी अची शहज़ादी वारे पिंजरे में हईं त पिंजरो खुली वियो। हाणे उतां छा कयईं, शहज़ादी खे ॿाह मां झलंदे ऐं उतां वरितईं, सिधो आयो गिज वटि ऐं चढ़िया ॿई ॼणा गिज ते ऐं गिज उॾरी जेको सिधो उन पोड़ी जे घर वठी आयो। त हाणे उहा पोड़ी बि उन महिल मौजूदु हुजे, पोड़ी वारा ॿ पुट बि वेठा हुजनि ऐं उन्हनि ॾिठो शहज़ादी खे, संदसि पुट खे, भान ॾिठो, पोड़ी ॾिठो, ॾाढा ख़ुशि थिया। त हिते नेठि उन शहज़ादी खे सॼी हक़ीक़त करे उन पोड़ी जे टिनी पुटनि ॿुधाई त हीअ शयूं असां वटि हुयूं, इन जी मदद सां तो वटि असीं पुॻासीं। त हाणे ॿिए ॾींहुं उहा शहज़ादी उते रहणु लॻी। त ॿिए ॾींहुं उहा पोड़ी ऐं उहे टई पुट पोड़ी वारा ऐं शहज़ादी सिधो आया बादशाह जे महल में। बादशाह ॾिठो जॾहिं पंहिंजी धीउ खे, शहज़ादी खे, त ॾाढो ख़ुशि थियो ऐं अची डोड़ी पंहिंजी धीउ शहज़ादी खे भाकुर पाए मिलियो ऐं चवणु लॻो त तूं हेतिरो टाइम किथे हुएं, तूं किॾां वई हली हुएं। त हिते शहज़ादी सॼी हक़ीक़त करे पंहिंजे पीउ बादशाह खे ॿुधाई त हीउ मसइलो हो, उन जे करे जेको आहे सो आऊं उते हुअसि ऐं देव मूंखे क़ैद करे छॾियो हो। माना सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻी त हीउ नौजवान छोकिरा, हिननि जेको आहे सो मुंहिंजी मदद कई ऐं हिननि जेको आहे सो मूंखे उतां आज़ादु करायो देव खां। जे अगरि हीउ न हुजनि हा त आऊं अञा देव वटि क़ैद हुजां हा।
बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चवणु लॻो उन पोड़ी जे टिनी पुटनि खे त अमी बहादुर आहियो, अव्हां जेको मुंहिंजी धीउ शहज़ादी खे उन देव खां आज़ादु कराए आया, हाणे अव्हांखे जेको खपे पंहिंजे मुंहं सां पंहिंजे वात सां ॿुधायो, अव्हांखे इनाम ॾियां। त हाणे उहे टई पोड़ी वारा पुट चवणु लॻा त असांखे कुझु नथो खपे, तूं असांजे ॻोठ जो असांजे राज जो बादशाह आहीं, तुंहिंजी धीउ शहज़ादी आज़ादु थी वई, असांजे लाइ ख़ुशी जहिड़ी ॿी का ॻाल्हि आहे कोन। त बादशाह चवणु लॻो त न, जेका ज़बान मूं कई आहे, जेको पढ़ो मूं हलायो हो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अव्हांखे इनाम आउं ॾींदसि। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त पंहिंजे महल में हिन टिनी खे नौकिरी ते रख, तमामु सुठी नौकिरी हुजे, टिनिनि खे नौकिरी ते रख, हिननि खे पैसा वग़ैरह जेको असो उन नौकिरी में पघार वग़ैरह सुठो ॾिजां, ऐं हिननि खे इनाम में हेतिरा हेतिरा पैसा, हेतिरा हेतिरा जेको आहे सो सोन जा सिक्का वग़ैरह हिननि खे ॾेई छॾ। त नेठि बादशाह उन्हनि खे कुझु सोन जा सिक्का वग़ैरह कुझु पैसा इनाम तौरु उहे ॾिना ऐं उन्हनि खे उते नौकिरी ते रखियो। ऐं पोइ उहे टई पुट पोड़ी जा वापसी पंहिंजे घर आया। पोड़ी बि आई ऐं पोड़ी बि ॾाढी ख़ुशि थी त मुंहिंजा टई पुट नौकिरी ते लॻी विया बादशाह वटि, ऐं हिननि खे पैसो वग़ैरह इनाम तौरु उहो बि जाम मिलियो आहे। ऐं पोड़ी ॾाढी ख़ुशि थी त मुंहिंजा टई पुट मूंखे नेठि कमु अची विया, हिननि सुठो कमु कयो जेको शहज़ादी खे उतां आज़ादु करे आया। ऐं बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो। ऐं माण्हू बि जेको आहे चवणु लॻा त वाक़ई पोड़ी जा कंधार पुट आहिनि, जेको हिननि वॾो कमु कयो ऐं शहज़ादी खे उन देव खां आज़ादु करे आया ऐं बादशाह वटि सुठी नौकिरी में लॻी विया। पोइ त नेठि बादशाह वटि उहे टई पुट पोड़ी जा कमु करणु लॻा ऐं काफ़ी सारो पैसो धन दौलत वग़ैरह उन पोड़ी वटि थी वई। पोड़ी बि पोइ कमु करणु छॾे ॾिनो ऐं हसी ख़ुशी सां उते रहणु लॻी। उहे टई पुट बि पोड़ी सां गॾु हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।